सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी अव्हां सां मुख़ातिबु आहियां। अॼु पाण बलोचिस्तान में रहंदड़ जदगाल कम्यूनिटी बाबति ॻाल्हाईंदासीं, जिन खे सिंधू माथिरीअ में जत जाट जदगाल चयो वेंदो आहे। असल में जत हिकु वॾो नस्ली गुरूह आहे जेको जत जट जाट जदगाल ज़त ऐं जिप्सी जे नाले सां सुञातो वञे थो। सिंधी ॻाल्हाईंदड़ माण्हुनि जो ही गुरूह मौजूदह सिंध, पंजाब, बलोचिस्तान समेत पाकिस्तान खां ॿाहिरि गुजरात, राजस्थान, ईरान समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहाइश पज़ीर आहे। बलोचिस्तान में जदगाल सदियुनि खां रहंदड़ आहिनि ऐं उतां जा असलूकार रवासी आहिनि। जदगाल नस्ली तौर सिंधी आहिनि ऐं संदन ॿोली जदगाली सिंधी ॿोलीअ जो हिकु लहजो आहे। जदगाली बिरादरी सिंध ऐं पाकिस्तानी बलोचिस्तान समेत ईरानी बलोचिस्तान ऐं ओमान में बि रहंदड़ आहिनि। ही असल में सिंधी बिरादरी जत आहे, पर बलोचिस्तान में खेनि जदगाल जो नालो ॾिनो वियो आहे, जंहिंजो मतिलबु आहे जद मीन्स जत ऐं गाल मीन्स ॻाल्हाईंदड़, यानी जतकी ॻाल्हाईंदड़ माण्हू। बलोच तारीख़दाननि जदगाली लफ़्ज़ असल में मक़रान जे असलूकनि नेटिव रवासियुनि यानी सिंधी ॻाल्हाईंदड़नि ऐं संदन ॿोलीअ लाइ इस्तेमालु कयो आहे। जदगाल बलोचिस्तान जे ग्वादर, मक़रान, बीला ऐं पंजगोर समेत ॿियनि इलाइक़नि में रहाइश रखंदड़ आहिनि। बलोचिस्तान में जदगाल लफ़्ज़ असलूकनि सिंधनि ऐं बलोचनि विच में फ़र्क़ खे सम्झण लाइ बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। जॾहिं अरबन सिंध ते हमला कया त जदगाल मक़रान जे किनारे ते रहंदड़ हुआ ऐं हू अरबन सां मुंहं मुक़ाबिल थिया, साणुनि जंग कई। 1998 जे आदमशुमारी मूजिबि पाकिस्तान में 1 लख माण्हू सिंधी ॿोलीअ जो जदगाली लहजो ॻाल्हाईंदड़ हुया। जॾहिं त उन खां पोइ जे आदमशुमारियुनि में उन्हनि खे अलॻि ॻणणु ख़तमु कयो वियो। उन्हनि खे बलोची ॿोली ॻाल्हाईंदड़नि सां गॾु करे ॻणियो वियो। कुझु ॿोली माहिरनि मूजिबि लसॿेले जी सिंधी बिरादरी लासियुनि जो तालुक़ बि जदगाली लहजे सां आहे, यानी सिंधी ॿोलीअ जा ॿई लहजा लासी ऐं जदगाली हिक ॿिए जे वेझो आहिनि। सिंध जी जत बिरादरी 3 वधीक नंढियुनि बिरादरियुनि में विरहायल आहे। हिक लाड़ाई जत, जिन जा वॾा माज़ीअ में उठ चारींदा हुआ। संदन ज़बान जतकी सिंधी ॿोलीअ जो पुराणो लहजो आहे। ही सिंध जे लाड़ वारे इलाइक़े में रहंदड़ आहिनि। ही बिरादरी शाह लतीफ़ जे शाइरीअ में तमामु घणी दिलचस्पी रखंदी आहे ऐं घणा माण्हू भिट धणीअ जी शाइरीअ जा याद हाफ़िज़ आहिनि। जॾहिं त जतन जी हिकु बिरादरी सिंध जे विचोले वारे इलाइक़े में बि रहंदड़ आहे, जॾहिं त हिकु बिरादरी वरी सिराई जत बि सॾिबा आहिनि, माना सिरे वारा। डॉक्टर नबी बख्श बलोच सिंध जे जतन खे बलोच करार ॾिए थो। हिन इन ॾिस में हिकु किताब जतकी ॿोली लिखियो, जंहिंमें संदसि राय आहे त ॿियनि बलोच कबीलनि वांगुरु जत कबीला बि ईरान खां आया, पर इहे ॿियनि सभिनी खां सदियूं अॻु में सिंध में आया ऐं सिंध जा थी विया। डॉक्टर मूजिबि सदर समाजी निज़ाम बलोचनि वारो सरदारी क़बाइली निज़ाम आहे ऐं उन ये निज़ाम में बि हू ॿियनि बलोच कबीलनि सां भाईचारे में आहिनि। डॉक्टर बलोच पंहिंजी किताब में लिखे थो त जतन बलोचनि जे जत नाले खे सम्झण में ॿाहिरियनि लिखंदड़नि खां ग़लतियूं थियूं आहिनि, छाकाणि जो ॿिया कबीलाई नाला जहिड़ो जाट ऐं जत नाले सां मिलनि था, पर उन्हनि में फ़र्क़ु करणु ज़रूरी आहे। इहा डॉक्टर बलोच जी राय आहे। जॾहिं त तारीख़दाननि जी अक्सरियत डॉक्टर नबी बख्श बलोच जे इन राय सां सहमत न आहे, उनखे तस्लीम नथी करे। मुहक़िक़ इन मामले ते नबी बख्श बलोच ते नस्ली तअसुब जो इल्ज़ाम आयद कनि था।
छाकाणि त डॉक्टर बलोच सिंध जे तारीख़ लिखंदे बिना कंहिं ठोस सबूतनि जे सिंध जे केतिरनि ई ज़ातियुनि, बिरादरियुनि ऐं शख़्सियतुनि खे बलोच करार ॾींदो रहियो आहे। इन ॾिस में ॼाम निदे जे फ़ौजी सिपह सालार समन जे ॼाम निदे जे फ़ौजी सिपह सालार दुल्ह दरिया खाना खे डॉक्टर बलोच तरफ़ां बिना कंहिं सबूत जे लाशारी ज़ात जो करार ॾिनो वियो, जंहिं ते बि खेसि सख़्त तनक़ीद जो निशानो बढ़ायो। डॉक्टर गुलाम अली अनाना पंहिंजे मक़ाले जत क़ौम उन जी तारीख़ सिंध सक़ाफ़त में उन्हनि जे किरदार जो अभ्यास में मुख़्तलिफ़ नाम्यारनि मुहक़िक़नि जहिड़ो कालका रंजन, कर्नल टॉड, बेलियो, हंटर एटकन, डॉक्टर ज़िगर्ड वेस्टफाल, डॉक्टर हैंस वेस्टफाल ऐं एलियट जे हवालनि सां लिखे थो त जत असलूका ॾखिण सिंध जा रहाकू लोक आहिनि, जेकी पोइ किन सबबनि जे करे लॾ पलाण कंदा धरतीअ जे घणनि ई मुल्कनि में, दुनिया जे घणनि ई मुल्कनि में पखिड़िजी विया। कलात जे वाली मीर अहमद यार खान जे राय मूजिबि जदगाल बलोचिस्तान वारे इलाइक़े में बलोच कबीलनि खां अॻु आबाद थिया हुआ। हू लिखे थो त इहा मञल हक़ीक़त आहे त बलोच कबीला बलोचिस्तान जा असलूका रहाकू न आहिनि। कलात जो वाली जी इहा ॻाल्हि आहे, उनजी पंहिंजे किताब में हुन लिखियो आहे त बलोच कबीला बलोचिस्तान जा असलूका रहाकू न आहिनि, पर मक़रान ऐं बलोचिस्तान में बलोच कबीलनि 4हीं सदी ईस्वीअ खां अचणु शुरू कयो। साॻी तरह बर्तानवी एंथ्रोपोलॉजिस्ट हेनरी वाल्टर बेलियो जतन खे बलोच करार नथो ॾिए। हू पंहिंजे किताब द रेसिस ऑफ अफगानिस्तान में लिखे थो त जत सिंधू माथिरी जे हेठें खिते यानी लाड़ जा असलूका रहाकू आहिनि ऐं हिते किथां बि ॿाहिरां कोन आया, बल्कि हितां ई ॿियनि पासनि तरफ़ पखिड़िजी विया। जतन जे बारे में जर्मन माहिरनि ऐं मुहक़िक़नि डॉक्टर ज़ेग वेस्टफाल ऐं संदसि ज़ाल डॉक्टर हाइंस वेस्टफाल जी राय पिणु वॾी अहमियत वारी आहे। हिननि ॿिन्ही माहिरनि जतन जे असुल नसुल ऐं हसब नसब तोड़े लॾ पलाण जे बारे में वॾी जाखोड़ करे तहक़ीक़ी रिपोर्ट लिखी आहे। हिननि हिन सिलसिले में जर्मनीअ खां जतन जा उबता पेरा खया, त माना हू हिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कीअं पहुता, उतां खां हुननि पोइते तहक़ीक़ कई। हुननि ॿिन्ही जतन जा उबता पेरा खया ऐं मिस्र, उर्दन, इराक, ईरान, अफ़गानिस्तान, बलोचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा, लसबेले, पंजाब, कोहिस्तान, उत्तर सिंध, लाड़ कच्छ ऐं राजस्थान में जतन जे लॾ पलाण वारा बाग़ ऐं मकान ॾिठा। इन्हनि जा पारापोता पुछिया। इन ई तहक़ीक़ जे आधार ते हू लिखनि था त जत बिरादरी क़दीम सिंध में इस्लाम जे आमद खां अॻु लाड़ वारे हिसे कच्छ ऐं राजस्थान में आबाद हुई। हिन बिरादरी जा मुख़्तलिफ़ कबीला ऐं पाड़ा इस्लाम जे सिंध में आमद खां अॻु सिंध मां लॾे बलोचिस्तान, लसबेले जे रियासत, कलात जी रियासत, ईरान, इराक, उर्दन, अरबस्तान में ऐं उन खां अञा अॻिते वधी वञी आबाद थिया। जतन खे अरब ज़ब्त ऐं बलोच जदगाल सां ॾियनि था। मौलाई शिदाई अरब तारीख़दारनि जे रेफरेंस सां लिखे थो त तरबज़ी जो बाबुल मिसाल में बयान आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सोबत में अब्दुल्लाह बिन मसऊद हिकु ख़ासि शिकिल वारी जमायत ॾिठी हुई, जा जतन वांगुरु हुई। बक़ौल तिबरी जंगे जमल वक़्तु बसरा जो ख़ज़ानो हज़रत अली रज़ी अल्लाह जतन जे निगरानी में रखियो हो, छाजे करे हुननि खे ईमानदार सम्झो हूंदई। नाम्यारो तारीख़दार डॉक्टर अल्लाह रखियो बुट जतन बाबति लिखे थो त क़दीम दौर में सिंधू नदी जे किनारे ते ॿ बिरादरियूं, हू क़ौमूं थो लिखे बिरादरियूं रहंदियूं हुयूं, जिन में हिकिड़ी जाट त ॿी मेद हुई। हिंदुनि जे मज़हबी
क़दीम मज़हबी किताबनि रामायण ऐं महाभारत में मेदन ऐं जाटनि जो ज़िक्र मिले थो। जाट लफ़्ज़ माण्हुनि जी ज़बानुनि तां फिरंदे फिरंदे जत थी वियो। इन ई क़ौम यानी बिरादरी जा माण्हू अॼु बि सिंध में वॾी तइदाद में मौजूदु आहिनि ऐं अॼु बि साॻियो धंधो कनि था, यानी लाॾाऊ ऐं सुवारीअ जे उठनि ते भाड़ा खणी पेट गुज़र कनि था। रेलवे ऐं मोटरनि वग़ैरह जे जारी थियण खां पोइ इहे माण्हू घणो करे ज़राइत ऐं मज़दूरी वग़ैरह करण लॻा आहिनि। मुसलमाननि में मीरजत इन क़ौम यानी बिरादरीअ जो सुधरियल नालो आहे। हिंदुनि में इन क़ौम वारा माण्हू जटिया सॾजनि था, यानी खलुनि रंगण ऐं जुतियुनि ठाहिण जो कमु कनि था। इन करे तारीख़ी सबूतनि जे आधार ते जत जदगाल जट हिकु ई सिंधी बिरादरी आहे। हीअ बिरादरी सिंधी क़ौम जो अणटुट हिसो आहे। जत न सिर्फ़ क़दीम दौर में मौजूदा सिंध पर कच्छ, काठियावाड़, पंजाब, मौजूदा बलोचिस्तान यानी सिंधु माथिरी जे सरहदुनि अंदरि रहंदा हुया, जितां ई हू लॾ पलाण करे अफ़गानिस्तान, ईरान ऐं ॿियनि अरब मुल्कनि तरफ़ विया। हुननि जिते बि रहाइश इख्तियार कई उते पंहिंजी सिंधी सुञाणप खे बरक़रार रखियो। संदन माउ ॿोली सिंधीअ में वक़्तु गुज़रण सां तब्दीलियूं ईंदियूं रहियूं आहिनि ऐं सिंधन ॿोली ॿियनि ॿोलियुनि जो असरु क़बूलु कयो आहे। लहजा बि बदिलिया आहिनि, पर अॼु बि हिननि जे ज़बान मां निकिरंदड़ लफ़्ज़ सिंधी ॿोलीअ जी साख भरनि था। कुझु दोस्तनि खे शिकायत आहे त अव्हां जे हिन लेक्चर सीरीज़ में जेकी बि तव्हां ॻाल्हि कयो था उनजी को रेफरेंस मौजूदु न आहे, त मां उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त मां जेको हिकु हिकु लफ़्ज़ लिखियो आहे, हिकु सिट लिखियो आहे, सिट लिखी आहे, उनजो ज़िम्मेवार आहियां ऐं उहो सभु रेफरेंस आहिनि मूं वटि। उहे सभु तव्हां रेफरेंस मुंहिंजे किताब बलोचिस्तान सिंधी माण्हुनि जो तारीख़ी वतन में ॾिसी सघो था। छाजे करे जो हाणे हिन जदीद साइंसी दौर में कूड़ ऐं का लबाड़बाज़ी न हली सघंदी। सभु ॻाल्हि सबूतनि सां करणी पवंदी। मां जेका बि ॻाल्हि कई आहे उहा सभु सबूतनि सां आहे। अव्हां उन किताब में सबूत ॾिसी सघो था, पढ़ी सघो था। अव्हां जी वॾी महिरबानी।